ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। वरदानी महादानी ऐं दानी आत्माउनि जा लक्षण। वरदानी महादानी ऐं दानी आत्माउनि जा लक्षण छा थींदा आहिनि? 5-5-77 जा महावाक्य आहिनि। वरदाता बाप पंहिंजे वरदानी महादानी ऐं दानी ॿारनि खे ॾिसनि था। वरदाता बाप पंहिंजे वरदानी महादानी ऐं दानी ॿारनि खे ॾिसनि था। जे स्वयं खे सर्व खज़ाननि सां संपन्न कयो आहे उहो थींदा आहिनि वरदानी। वरदानी केरु हूंदा आहिनि? जे स्वयं खे सर्व खज़ाननि सां संपन्न कयो आहे। जे सर्व खज़ाननि सां स्वयं खे संपन्न न कयो आहे लेकिन थोरो बहुत यथाशक्ति जमा कई आहे उहा आहिनि महादानी। जे ख़ुदि खे पूरो संपन्न न कयो आहे, थोरो बहुत यथाशक्ति जमा कई आहे, उहा महादानी आहिनि। ऐं जे पंहिंजे पाण खे सर्व खज़ाननि सां संपन्न कयो आहे उहो वरदानी आहिनि। जे जमा न कयो आहे लेकिन हाणे मिलियो, हाणे वरितो ऐं हुन समय ई जो कुझु वरितो उहो ॾिनो, उहा आहे दानी आत्मायूं। जो जमा ई न कंदियूं आहिनि लेकिन कमायो, कुझु खायो, कुझु ॿियनि खे ॾिनो। त 3 प्रकार जा ॿार बाबा 3 प्रकार जे ॿारनि जे बारे में बाबा 3 प्रकार जे ॿारनि खे ॾिठई। त चेक करो असां केरु आहियूं। सर्व खज़ाननि सां स्वयं खे संपन्न सम्झंदा आहियो? सभु खज़ाना आहिनि असां वटि। सर्व या त वरदानी आहियो। अगरि यथाशक्ति स्वयं में सर्व खज़ाना पूरा न भरिया अथव, यथाशक्ति स्वयं में भरिया अथव ऐं जमा बि कया अथव, त सम्झो असां महादानी आहियूं। जे जमा न कयो आहे लेकिन हाणे मिलियो, हाणे बाबा खां वरितो बि ऐं ख़ुदि बि खाधो, ॿियनि खे बि ॾेई छॾियो। जीअं सम्झो हाणे असां बाबा खां सहन शक्ति वरिती ऐं कोई ॻाल्हि असांखे सहन नथी थिए त असां ख़ुदि बि सहन शक्ति खे यूज़ कयो ऐं ॿियनि खे बि ॾेई छॾियो कि मां बि सहनशील आत्मा, इहे बि सहनशील आत्मा। त इहे थी वियो कमायो, खायो ऐं ॿियनि खे बि ॾिनो, जमा न कयो। भई ॾिसो बाबा असांखे चईंदा आहिनि कि हिकु त शांति स्वरूप आत्मा है न। ॿियो आहे बाबा असांखे शांति रहण जा उपाय बि ॿुधाईंदा आहिनि। भई अगरि कोई ॿार असांखे या कोई बि असांखे गुस्सो ॾियाराइण जी कोशिशि करे थो, अहिड़ो कोई कमु करे थो जंहिंसां नॉर्मल माण्हू खे गुस्सो अची वञे, लेकिन असां वटि सम्झ आहे न, त असां वटि सम्झ आहे त असां सम्झूं कि आत्मा इहे हिकु तरीक़े जी माया आहे जो असांखे कराए थी, त असां हिलो ई छो? असां ॿियो ई हुन जे लाइ शुभ भावना शुभकामना करे ऐं पंहिंजो कमु कंदा रहूं। कि हुन समय चईंदो मां शांति स्वरूप आत्मा आहियां, मां शांति स्वरूप आत्मा आहियां न। असां वटि त सम्झ आहे न। शांति जी शक्ति खे असां यूज़ छो करूं? इहे थी वियो असां खाई वरितो न। जंहिं समय असांखे सम्झ कमु न ईंदी आहे उन समय असां ईअं चऊं मां ईअं आहियां, लेकिन जो चीज़ असांखे सम्झ ई आहे कि मां छो थी न माणे, उनखे पतो, मूंखे पतो ई आहे इहे माया जो कोई रूप आहे, ॿियो ई मां हिन जे लाइ शुभ भावना शुभकामना करां, इनखे दान ॾियां, इहे शांति आत्मा आहे। मूंखे त कोई अशांत न करे सघंदो आहे। हाणे असांजी उहा स्टेज अचणी खपे। हाणे बि अगरि असां ईअं ई चईंदा रहंदा आहियूं मां शांति आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, हाणे मतिलबु असांजो उहो संस्कार ठही वञिणो खपे। हाणे असांखे कुझु पंहिंजी उहा शक्तियुनि में यूज़ न करिणो, उहो संस्कार ठही वेंदो त असांखे कुझु महिनत न करणी पवंदी, कुझु यूज़ न करिणो पवंदो। जीअं पैसा सम्झो असां बैंक में विझी रखिया आहिनि, जमा कया आहिनि, है न।
असां चयो कि बाक़ी पूरो कल्प असांखे यूज़ करिणो आहे न, त हूअं ई असां शक्तियूं गुण बैंक बैलेंस में जमा करे छॾियूं, जी पैसा जमा कया आहिनि। लेकिन हाणे बि असां वटि एॾो माल आहे जो असां रोज़ु कमायूं ऐं खाईंदा बि वञूं ऐं उन में ॿिया बि जमा बि कंदा वञूं, तॾहिं त माण्हू पैसे वारो थींदो आहे न, तॾहिं त असां शक्तिशाली थींदासीं, तॾहिं त असां 84 जन्मनि ताईं बाबा जो वरसो वरिता शांति रहंदासीं। माण्हुनि वांगुरु दुनिया में केॾी अशांती आहे। अगरि तव्हां पंहिंजे हिन ब्रह्मण जीवन खां पहिरियों बि जीअं ब्रह्मा बाबा में शिव बाबा न आया हुया, तॾहिं बि ब्रह्मा बाबा में केॾा गुण हुया। ब्रह्मा बाबा में जो जीवन कहानी अगरि असां पढ़ो, ब्रह्मा बाबा पहिरियों बि ईअं ई मतिलबु शांती हुया, ॾाढा सुठा भक्त हुया। त इहे गुण मतिलबु हुन 84 जन्मनि जो पिछले समय बाबा खां वरसो वरितो हुयो, तॾहिं त अंत जन्म में बि बाबा एॾा रॉयल हुया न, त असांखे बि पूरे 84 जन्मनि जो वरसो वठिणो। त चेक करो, जमा कंदा आहियो, यथाशक्ति जमा कंदा आहियो, या कमायो खायो ॾिनो। वरदानी ॿार स्वयं जे जमा किए हुए खज़ाननि खे अर्थात स्वयं जी शक्ति, स्वयं जे गुण द्वारा, स्वयं जे ज्ञान खज़ाननि द्वारा, निर्बल आत्माउनि खे वरदान द्वारा हिम्मत उल्लास जी शक्ति ऐं ख़ुशी जो खज़ानो पंहिंजी सहयोग जी शक्ति सां ॾेई करे उन कमज़ोर खे शक्तिशाली ठाहींदियूं हूंदियूं। वरदानी आत्मायूं केरु हूंदियूं? जो स्वयं जे जमा किए हुए खज़ाने खे अर्थात स्वयं जी शक्ति खे, गुणनि खे, ज्ञान जे खज़ाने खे निर्बल आत्माउनि खे वरदान द्वारा हिम्मत उल्लास जी शक्ति ऐं ख़ुशी जो खज़ानो पंहिंजी सहयोग जी शक्ति सां ॾेई करे उन कमज़ोर खे शक्तिशाली ठाहींदियूं हूंदियूं। केरु? वरदानी आत्माएं, मतिलबु ॿियनि खे ॾेई करे ॿियनि खे बि शक्तिशाली ठाहींदियूं हूंदियूं। महादानी पुरुषार्थ कराइण जी युक्तियूं व उल्लास उमंग में लाइण जी युक्तियूं ॿुधाईंदियूं आहिनि। कमज़ोर आत्माउनि द्वारा पुरुषार्थ कराइण जे निमित्त ठाहींदियूं आहिनि। स्मृति ॾियारदियूं आहिनि, समृद्धि में लाइण जे निमित्त ठाहींदियूं आहिनि। पंहिंजी शक्ति जो सहयोग न ॾेई पाईंदियूं आहिनि, लेकिन जेका वरदानी हूंदा उहो पंहिंजी शक्ति जो सहयोग ॾींदा, ऐं महादानी छा हूंदा? उहो तरीक़ा ॿुधाईंदा हूंदा। महादानी केरु हूंदा? उहो तरीक़ो ॿुधाईंदा, लेकिन पंहिंजी शक्तियुनि सां सहयोग न ॾेई सघंदा, लेकिन रास्तो स्पष्ट ॾेखारींदा कि हीअं हीअं करो, ईअं करो, ईअं हलो, हिन तरह मार्गदर्शन कराइण जे निमित्त ठाहींदियूं। केरु? महादानी आत्माएं। त चेक करो, तव्हां कंहिंखे पंहिंजी शक्ति ॾेई, तव्हां में जो शक्ति अथव, असां कंहिंखे चऊं ये शांत स्वरूप आत्मा आहे, त तव्हां हुनखे शांत करे सघंदा आहियो, या सिर्फ़ु हुनखे इहे ई ॿुधाए सघंदा आहियो कि हीअं हीअं शांत थियो। त अगरि तव्हां सिर्फ़ु ॿुधाए ई सघंदा आहियो, शांत न करे सघंदा आहियो, त तव्हां महादानी आहियो। अगरि तव्हां कंहिंखे शांत स्वरूप चई करे शांत करे सघंदा आहियो, त तव्हां वरदानी आहियो। दानी ॿार जो ॿुधियो, जो सुठो लॻियो, जो अनुभव कयो, उहो वर्णन द्वारा आत्माउनि खे बाप जी तरफ़ आकर्षण करण जे निमित्त ठाहींदियूं, लेकिन मार्गदर्शन कराइण वारा व पंहिंजी शक्तियुनि जे सहयोग द्वारा कंहिंखे श्रेष्ठ ठाहिण वारा महादानी न ठही सघंदी। दानी ॿार केरु हूंदा? सिर्फ़ु उन्हनि खे उमंग उत्साह ॾियारे सघंदा कि हा असां ज्ञान में ईअं ॿुधा आहियूं, ईअं ॿुधा आहियूं, ईअं ॿुधा आहियूं। लेकिन अगरि दानी माण्हुनि खां कोई पुछे अच्छा असां हिन ॻाल्हि में छा करूं, त चईंदा हलो सेंटर ते दीदी ॿुधाईंदी। उहो मार्गदर्शन न करे सघंदा आहिनि, हुननि खे शक्ति न ॾेई सघंदा आहिनि। अहिड़ा ॿार दानी हूंदा आहिनि। त
तव्हांखे वरदानी अर्थात पंहिंजी शक्ति ॾेई सघो, महादानी अर्थात ॿुधाए सघो कि हीअं हीअं शक्ति धारण करो, दानी अर्थात सिर्फ़ु हीअं ई ॿुधाईंदा कि हा हिते हिते ई शक्ति मिली सघंदी आहे, कीअं मिली सघंदी आहे उहो न ॿुधाईंदा, ख़ुदि में जमा न हूंदी त ॿियनि खे बि न ॾेई सघंदा। त बाबा चवनि था कि मार्गदर्शन कराइण वारा व पंहिंजी शक्तियुनि जे सहयोग द्वारा के श्रेष्ठ ठाहिण वारा उहो न ठही सघंदा। त पहिरियों नंबर आहे सहयोग ॾियण वारा, ॿियो नंबर आहे मार्गदर्शन कराइण वारा, टियों नंबर आहे सिर्फ़ु ॿुधाइण वारा कि हेॾे वञो त तव्हांखे सही रास्तो मिलंदो। हाणे टिनिनि में पंहिंजे सां पंहिंजे पाण खे ॾिसो, मां के छो जी रियलाइज़ेशन कराइणो आहे न, कंहिंजो सेल्फ जो रियलाइज़ेशन करायो, ये कोर्स हले थो, सेल्फ रियलाइज़ेशन जो कोर्स हले थो, जंहिंसां हाणे ताईं जो कमी रही वई आहे उनखे स्वयं उन कमी सां स्वयं खे लिबरेट करे सघो। जीअं बाप लिबरेटर, उहो ॿार बि मास्टर लिबरेटर आहिनि, लेकिन पहिरियों सेल्फ लिबरेटर ठाहींदा तॾहिं ॿियनि खे बि लिबरेट करे सघंदा न। लिबरेट करे कंहिंसां? अज्ञानता सां, विकार बुराइनि सां लिबरेट करे पंहिंजे स्वस्वरूप ऐं स्वदेश जो स्वमान में स्थित करे सघंदा। उन्हनि खे लिबरेट करे स्वस्वरूप ऐं स्वदेश खे स्वमान में स्थित करे सघंदा। बाबा चवनि था अॼुकल्ह जे वातावरण में हर आत्मा के न के ॻाल्हि जे बंधन जे वश में आहे। अॼुकल्ह जे वातावरण में हर आत्मा के न के ॻाल्हि जे बंधन में जे वश आहे, के न के ॻाल्हि जे बंधन जे वश आहे। चारों ओर जी आत्मायूं कोई तन जे दुख सां कोई तन जे दुख जे कारण वशीभूत आहे, कोई संबंध जे वशीभूत आहे, कोई इच्छाउनि जे वशीभूत आहे, कोई पंहिंजे संस्कार जो कि दुखदाई संस्कार आहिनि, दुखदाई स्वभाव आहिनि, उन्हनि जे दुख जे वशीभूत, कोई प्रभु प्राप्ति न मिलण जे अशांत में भटकण जे दुख वशीभूत आहिनि। अॼुकल्ह जी आत्मायूं ॾिसो कहिड़े कहिड़े दुख जे वशीभूत आहिनि, या तन जे, या संबंध जे, या इच्छाउनि जे, या कोई पंहिंजे संस्कारनि जे, कोई जो कि दुखदाई संस्कार आहिनि, कोई स्वभाव, कोई कहिड़े दुख जे वशीभूत आहे, कोई प्रभु प्राप्ति न मिलण जे अशांति में भटकण जे दुख जे वशीभूत आहे, कोई जीवन जो लक्ष्य स्पष्ट न हुजण जे कारण परेशान आहे, कोई पशुअनि जी तरह खायो पियो जीवन बितायो लेकिन पोइ बि संतुष्ट न आहे, कोई साधना कंदे, त्याग कंदे, अध्ययन कंदे पोइ बि मंजिल के प्राप्त न प्राप्त कंदा आहिनि, पुकारण चिल्लाइण जे ही दुख जे वशीभूत आहिनि। अहिड़े अनेक प्रकार जे बंधन वश, दुख अशांति जे वश आत्मायूं पंहिंजे खे लिबरेट करणु चाहींदियूं आहिनि। त बाबा चवनि था ॾिसो मां लिबरेटर, तव्हांखे लिबरेट कयो। हाणे असांजो छा कमु आहे, असां बि सर्व खे हिन अनेक प्रकार जे दुखनि सां लिबरेट करूं। त इहे पंहिंजे आत्मा जे नाते भाइयनि खे दुखी ॾिसी रहम न ईंदो आहे।
बाबा चवनि था ईअं ॿियनि खे ॾिसी करे रहम न थींदो आहे। जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं न तॾहिं असां साम्हूं वारी आत्मा खे पंहिंजो भाउ सम्झंदासीं, तॾहिं असांखे हुनजे मथां रहम ईंदो। आत्माउनि जे दुखमय जीवन खे कोई सहारो नथो मिले, ॾिसण में ईंदो आहे उहो पंहिंजे में बिजी आहियो। बाबा चवनि था आत्माउनि जे दुखमय जीवन खे कोई सहारो नथो मिले, ये ॾिसण में ईंदो आहे या पंहिंजे जीवन में ई बिजी आहियो। लौकिक रीति सां जीवन में बचपन जो समय, स्टडी जो समय पंहिंजे प्रति हूंदो आहे, उनखां पोइ रचना जे प्रति समय हूंदो आहे, अर्थात ॿियनि जे प्रति ज़िम्मेवारी जो समय हूंदो आहे। अलौकिक जीवन में बि पहिरों स्व खे परिपक्व करण जो पुरुषार्थ कयो। अलौकिक जीवन में बि ईअं ई आहे, पहिरों असां स्व खे परिपक्व करण जो पुरुषार्थ कयो। हाणे विश्व कल्याणकारी ठही विश्व जी आत्माउनि जे प्रति व पंहिंजे निजी परिवार जे प्रति, विश्व जी सर्व आत्माएं असांजो परिवार आहे न, छो जी असां बेहद जे बाप जा ॿार आहियूं। बाबा चवनि था अलौकिक जीवन में बि पुरुषार्थ कयो। हाणे विश्व कल्याणकारी ठही विश्व जी आत्माउनि जे प्रति समय कढणो आहे या अञा ताईं सिर्फ़ु पंहिंजे संबंधनि जे पंहिंजे निजी परिवार में ई बिज़ी आहियो। विश्व जी सर्व आत्माएं असांजो परिवार, छो जी बेहद जे बाप जा ॿार आहियूं त बेहद जे परिवार जा आहियूं न, त पंहिंजे परिवार प्रति रहम न ईंदो आहे। त हाणे रहम दिल ठहो, मास्टर रचदा ठहो, स्वयं कल्याणकारी न लेकिन साथ साथ विश्व कल्याणकारी ठहो। बाबा चवनि था स्वयं कल्याणकारी न लेकिन हाणे विश्व जे कल्याणकारी ठहो। पंहिंजी जमा की हुई शक्ति व ज्ञान जे खज़ाने खे मास्टर ज्ञान सूर्य ठही वृत्ति दृष्टि स्मृति जे अर्थात शुभ भावना जे श्रेष्ठ संकल्प द्वारा पंहिंजे जीवन में गुणनि खे धारणा द्वारा छा कीअं करिणो आहे विश्व कल्याण, पंहिंजी जमा की हुई शक्ति व ज्ञान जे खज़ाने खे मास्टर ज्ञान सूर्य ठही करे पंहिंजी वृत्ति दृष्टि स्मृति जे अर्थात शुभ भावना जे श्रेष्ठ संकल्प द्वारा पंहिंजे जीवन में गुणनि जी धारणा द्वारा इन सभी साधननि जी किरणियूं द्वारा अशांति खे मिटायो। हाणे बाबा चवनि था मास्टर ज्ञान सूर्य ठही करे वृत्ति दृष्टि स्मृति जे अर्थात शुभ भावना जे श्रेष्ठ संकल्प द्वारा पंहिंजे जीवन में गुणनि जी धारणाउनि द्वारा इन सभी साधननि द्वारा दुनिया में अशांति के ख़त्म करण जे लाइ किरणियूं फैलायो। मास्टर ज्ञान सूर्य थी थोड़ो समय न, जॾहिं भी समय मिले थोड़ो समय संकल्प करो मां मास्टर ज्ञान सूर्य आहियां। बस ये संकल्प करे वेही रहो, बाबा खे यादि करो। तो सूर्य जी किरणियूं, सूर्य जॾहिं ईंदो आहे त चारो तरफ़ फैलदियूं आहिनि, त असां बि मास्टर ज्ञान सूर्य समान ते स्थित थी करे वेही रहो। ऑटोमेटिकली तव्हांजी द्वारा विश्व में लाइट माइट फैलदी। जीअं सूर्य हिकु स्थान ते हूंदी हुई बि पंहिंजी किरणियूं चारों ओर फैलाईंदो आहे, अंधकार दूर कंदो आहे। ईअं तव्हां मास्टर ज्ञान सूर्य ठही दुखी आत्माउनि ते रहम करो, संकल्प करो मां मास्टर ज्ञान सूर्य आहियां ऐं मुंहिंजी किरणियुनि सां सभु दुनिया में सभु प्रकार जा दुख दूर था थींदा वञनि। बाबा खे यादि करो, बसि केॾी सुठी सेवा आहे न। स्वयं ऐं सेवा ॿिन्हिनि जो बैलेंस रखो, स्वयं खे बि न भुलिजो, विश्व सेवा खे बि न भुलिजो।
विश्व जी परिक्रमा ॾियण केतिरो, विश्व जी परिक्रमा ॾियण में केतिरो समय लॻंदो आहे? 1 सेकेंड लॻंदो आहे न। विश्व जा मालिक जा बालक आहियो त मालिक ठही विश्व परिक्रमा लॻाए सघंदा आहियो? संकल्प करो, मां बाबा खे यादि थी करां, हाणे मां बाबा सां गॾु विश्व जी परिक्रमा करां थी। बाबा खे यादि करो ऐं पूरे विश्व में पंहिंजी लाइट माइट फैलायो, बुद्धि द्वारा पूरे विश्व खे इमर्ज करो। मां पूरे विश्व जी सर्व आत्माउनि खे, योनियुनि खे, प्रकृति खे लाइट माइट थी ॾियां। कॾहिं ब्राह्मण परिवार खे सहयोग ॾियो, कॾहिं भक्त आत्माउनि खे दान ॾियो, कॾहिं धर्म वारी आत्माउनि खे दान ॾियो, कॾहिं मथपंथ वारी आत्माउनि खे दान ॾियो, कॾहिं प्रकृति खे दान ॾियो, कॾहिं जीव जंतु जानवरनि खे दान ॾियो, कॾहिं इन 5 तत्वनि खे दान ॾियो। त ॾिसो पूरो विश्व घुमी आयासीं न। विश्व में छा आहे? इहे ई त आहे। ब्राह्मण परिवार, ब्राह्मण सो देवता परिवार ठहींदो, पोइ अलॻि अलॻि भक्त ईंदा, पोइ धर्म वारा ईंदा, पोइ मथपंथ ईंदा, पोइ हुन सां गॾु इहे दुनिया में जो 5 तत्व आहिनि, पेड़ पौधा प्रकृति आहे, ऐं जीव जंतु जानवर आहिनि, ऐं ग्रह आहिनि अलॻि अलॻि। सिंपल चक्कर लॻी वियो न। त ऐं 3 लोकनि जो चक्कर लॻायो। मां निराकार रूप में परमधाम निवासी, पोइ अव्यक्त फ़रिश्तो आहियां, पोइ साकार दुनिया में ब्राह्मण आहियां। 3 लोकनि जो चक्कर लॻाए सघंदा आहियो त विश्व जो चक्कर लॻाइण छा वॾी ॻाल्हि आहे? सो त हाणे परमधाम में पहुची सघंदा आहियूं न। जॾहिं सोचो असां हाणे उन पंहिंजे घर परमधाम एॾो परे, हुते असां बुद्धि बल सां हाणे पहुची वियासीं। जीअं पहिरियों जे योग्य राजाऊं सदा पंहिंजे राज्य जो चक्कर लॻाईंदा हुया, प्रजा खे सदा सुखी ऐं संतुष्ट रखंदा हुया। इहे सभु कंहिंसां सिखिया? ये सभु वो कंहिंसां सिखिया? हाणे रीति रस्म जो फाउंडेशन संगम समय ते पईंदो आहे, ऐं संगम निवासी ब्राह्मण आहिनि। हिन करे ई हाणे ताईं बि कोई रस्म करण जे लाइ ब्राह्मणनि खे ई सॾु कबो आहे। त तव्हां माण्हुनि राजाऊं रस्म सिखी आहे न। तव्हां सिखलाइण वारा स्वयं खे अवश्य, तव्हां सिखलाइण वारा स्वयं त अवश्य करे सघंदा न। इन करे मास्टर रचदा ठही विश्व जी देख रेख करो, बाबा चवनि था। सम्झो हाणे छा करिणो आहे? जीअं पंहिंजे परिवार जो ध्यानु रखंदा आहिनि न, घर में 4 ॼणा 5 ॼणा जेतिरा ॼणा बि आहिनि घर में माण्हू पंहिंजे परिवार जो ध्यानु रखंदो आहे सभु जॻह। त ईअं ई थोरो समय पूरे विश्व जो बि ध्यानु ॾियो। बाबा खे यादि करे संकल्प करो, पूरे ब्राह्मण परिवार खे बाबा जी किरणियूं मिलनि थियूं, पूरे भक्तनि खे बाबा जी किरणियूं मिलनि थियूं, पूरे धर्म वारी आत्माउनि खे बाबा जी किरणियूं मिलनि थियूं, पूरे प्रकृति खे, योनियुनि खे, सभिनि खे, पूरे विश्व खे, सभु ग्रहनि खे बि बाबा जी किरणियूं मिलनि थियूं। बाबा द्वारा जो उन्हनि खे खपे उहो मिले थो। घणो समय लॻे? 1 मिंट। ये संकल्प करो। तव्हां रचता आहियो न, विश्व जी देख रेख कंदा न, सम्झो छा करिणो आहे। तॾहिं त विश्व जो मालिक कीअं ठाहींदासीं? न त असीं विश्व जो मालिक कीअं ठाहींदासीं? विश्व जो मालिक ठाहिण लाइ विश्व जी सेवा त करणी पवंदी न। हाणे बचपन जी अलबेलापन छॾो, समय और शक्तियुनि खे सेवा में सफल करो। अच्छा, सदा सर्व खज़ाननि खे सफल करण वारा, सर्व खज़ाननि खे सफल करण वारा, स्वयं और विश्व प्रति जो बैलेंस रखण वारा, मास्टर ज्ञान सूर्य सदा रहम दिल,
मास्टर ज्ञान सूर्य सदा रहमदिल। सर्व प्राप्ति सहयोग जी भावना सदा सर्व प्राप्ति सर्व प्रति सहयोग जी भावना सदा सर्व प्रति सहयोग जी भावना कामना रखण वारा अहिड़ा श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। बाबा चई जेका सर्व खज़ाननि खे सफल करण वारा स्वयं ऐं विश्व प्रति बैलेंस रखण वारा मास्टर ज्ञान सूर्य सदा रहम दिल सदा सर्व प्रति सहयोग जी भावनाओं कामना रखण वारा अहिड़ा श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा चवनि था हाणे बाबा चवनि था विश्व परिक्रमा लॻाइण में घणी देरि लॻंदी आहे। केतिरे समय में विश्व जी परिक्रमा लॻाए सघंदा आहियूं। छो जी जेतिरी जंहिंजी दिव्य बुद्धि हूंदी आहे त दिव्यता जे आधार ते स्पीड बि हूंदी आहे। जीअं एरोप्लेन बि उड़ंदो आहे न त जेतिरी पावर हूंदी आहे ओतिरी स्पीड तेज़ थींदी आहे। त हिते बि जंहिंजी दिव्यता अर्थात स्वच्छता अर्थात असांजी बुद्धि बाबा वटि सरेंडर हूंदी। भई हाणे असां बाबा सां गॾु इहो कमु करूं था, हाणे इहो कमु करूं था, हाणे बाबा चए हलो पूरी विश्व जी परिक्रमा था करूं त असांजी बुद्धि बाबा सां गॾु लॻल हूंदी, मन में बाबा जी यादि हूंदी, तॾहिं त करे सघंदासीं न। त दिव्यता ई स्वच्छता आहे अर्थात डबल रिफाइनेस। जंहिंजी बुद्धि दिव्य आहे ओतिरी उन्हनि जी स्पीड तेज़ हूंदी, फटाफट विश्व जी परिक्रमा करे सघंदा, हिकु सेकेंड में ऐं स्पष्ट रूप में चक्कर लॻाए सघंदा। छो जी हितां खां ई सर्व की संतुष्ट अर्थात सर्व प्राप्ति कराइण जो संस्कार भरणो आहे। असांखे हितां खां ई सर्व की संतुष्ट अर्थात सर्व प्राप्ति कराइण जो संस्कार भरणो आहे। त भले असां कंहिं वटि वञी करे माण्हुनि खे संतुष्ट न करे सघंदा आहियूं सभिनि वटि वञी करे, लेकिन अगरि तव्हां घर वेठे बि संकल्प कंदव न विश्व जी सर्व आत्माउनि जो कल्याण थिए, सभिनि खे सुख शांति मिले, त इहो असांजो संकल्प उन्हनि ताईं पहुचंदो आहे। तॾहिं त विश्व महाराजन ठहींदा हो त राज्य में कोई अप्राप्त वस्तु न हूंदी, सदा संतुष्ट सर्व प्राप्ति स्वरूप हूंदा। अगरि असां हाणे खां ई सर्व खे संतुष्ट कंदा रहंदासीं त असां सदा संतुष्ट सर्व प्राप्ति स्वरूप थी वेंदासीं। अर्थात असांखे कोई बि अप्राप्त वस्तु न हूंदी त उहो संस्कार काथां खां भरंदव, हितां खां ई भरंदव न। इन ई विश्व चक्र जी यादगार जो समय बि ॾाढो महत्वपूर्ण ॻाल्हि आहे। ये जो असां विश्व चक्र जी यादगार की असां बाबा सां गॾु पूरे विश्व में लाइट माइट फैलाईंदा, इन जी यादगार बि ठहियलु आहे न। नुमाशाम जे समय खे चक्र जो समय चईंदा आहिनि। नुमाशाम जो समय आरती कंदा आहिनि न सभु, त आरती में छा कंदा आहिनि, चक्कर घुमाईंदा आहिनि न। आरती में सत्य त्रेता द्वापर कलयुग मतिलबु असांजी चारों ई युग असांजी जोत जगल रहे, परमात्मा सां गॾु रहे। त नुमाशाम जे समय खे चक्कर जो समय चइबो आहे। त यादगार कंहिं ठाहियो, जॾहिं प्रैक्टिकल में कयो आहे तॾहिं त हाणे ताईं बि चक्कर लॻाइण जो यादगार क़ाइमु आहे न। ऐं नुमाशाम जे समय सभु माण्हू सोचंदा आहिनि मंदिर टिकाणे वञूं। नुमाशाम अर्थात परिवर्तन जो समय, परिवर्तन जो युग। त परिवर्तन जो युग जो यादगार परिवर्तन जो समय ठाहियो आहे न। परिवर्तन जो युग जो यादगार हाणे जेको संगम युग परिवर्तन जो समय आहे न, ये परिवर्तन जो युग जो समय आहे।
हिन समय जो यादगार परिवर्तन जी समय ते ठहियल आहे। मतिलबु नुमाशाम अर्थात परिवर्तन जो समय। जेतिरो जेतिरो चक्रवर्ती ठही करे चक्र लॻाईंदा ओतिरो चारों ओर जो आवाज़ निकिरंदो कि असां माण्हुनि ज्योति ॾिठी, हलंदे उहे फ़रिश्ता ॾिठा। ये आवाज़ फैलंदो वेंदो। असां जेतिरो जेतिरो ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करे विश्व में सकाश ॾींदासीं न, सिर्फ़ु संकल्प करो त माण्हुनि खे अनुभव थींदो असां ज्योति ॾिठी, असां फ़रिश्ता ॾिठा। ये आवाज़ फैलंदो वेंदो। ज्योति जे फ़रिश्तनि खे ढूंढण निकिरंदा कि काथां खां ये ज्योति आई आहे, काथां खां इहा फ़रिश्ता चकर लॻाइण ईंदा आहिनि। ईअं उन्हनि खे उहे ढूंढंदा। मतिलबु जॾहिं कुझु ॾेखारे में ॾींदो आहे त अनुभव थींदो आहे त माण्हुनि खे लॻंदो आहे न, इहे काथां असांखे ज्योति ॾेखारे में ॾिए थी, काथां इहे फ़रिश्ता ॾेखारे में ॾियनि था। जीअं आदि जे समय में बाप साक्षात्कार अर्थ निमित थिया न। आदि जे समय शिव बाबा ब्रह्मा बाबा जे तन में ईंदा हुया त ब्रह्मा बाबा जो शरीर लाइट जे शरीर द्वारा शिव बाबा ई साक्षात्कार कराईंदा हुया, तॾहिं माण्हू उन्हनि वटि ईंदा हुया। हाणे अंत में बाप सहित सां ॿार बि निमित आहिनि। हाणे अंत में बाप सां गॾु असां ॿार बि निमित आहियूं। जाॻंदे उहे जीअं ॾिसंदा त माण्हुनि खे हाणे धीरे धीरे न एॾा सारा ॿार कीअं था अचनि बाबा जे घर में। हाणे छो जी आत्मा खे काथां बि कुझु अनुभूति थींदी आहे न, आत्मा खे काथां बि कुझु अनुभूति थींदी आहे त उहा आत्मा उते पहुची वेंदी आहे। हुनखे न पतो अथसि, बसि उहा घुमंदे घुमंदे हलंदे हलंदे होसि ताईं पहुची वेंदी आहे। त बाबा चवनि था कि हीअं माण्हू ॾिसंदा, स्वप्न में जीअं अचानक कई दृश्य ईंदा आहिनि त ईअं अनुभव कंदा, तॾहिं ई साइंस वारनि जा बि इन विचित्र लीला खे ॼाणण ऐं ॾिसण जे लाइ समीप ईंदा। जॾहिं असां जेतिरो साइलेंस में रही करे इहे कमु कंदासीं न त साइंस वारा बि ॾिसंदा, उहो बि अनुभव करणु ईंदा, उहो बि विचित्र लीला ॾिसंदा। छो साइंस वारनि जो त हमेशह इहे रहंदो आहे न कि रिसर्च करो कि इहे कीअं थो थिए। अहिड़ा विचित्र नज़ारा बि थोरे समय में ॾिसंदा ऐं ॿुधंदा, लेकिन परिक्रमा लॻायो तॾहिं त ॾिसंदा न, परिक्रमा लॻायो तॾहिं त ॾिसंदा। त बाबा चवनि था ईअं कीअं ॾिसंदा, वेठे वेठे ईअं ई अनुभव कंदा जीअं कि ॾाढो दूर सां कोई रेस अचनि थियूं, किरणियूं आयूं ऐं कुझु जॻाए करे हली वियूं। हीअं उहो अनुभव कंदा जीअं ॾाढो दूर सां कोई रेस किरणियूं आयूं ऐं कुझु जॻाए करे हली वियूं। ईअं उन्हनि खे अनुभव थींदो। त हीअ कॾहिं थींदो? अॼु बि बाबा सुबुह जो असांखे साकार मुरली में छा चयईं कि बाबा जी मददगार, सभिनि खां वॾी बाबा जी मदद कहिड़ी आहे? बाबा खे यादि करण ई सभिनि खां वॾी बाबा जी मदद आहे। त तव्हां कुझु बि न करो, सिर्फ़ु बाबा खे यादि करे उथो वियो, खाओ पीओ, कमु करो त तव्हां द्वारा माण्हुनि खे हीअं अनुभव थींदो न लाइट जो, उन्हनि खे सही राह मिली वेंदी, आत्माउनि खे सही राह मिली वेंदी। इन जे लाइ काथे बि इन जे लाइ चइबो बि आहे कि हाणे संपूर्ण मूर्त ठही करे सेवा जी समय ऐं शक्तियूं लॻायो। हाणे संपूर्ण मूर्त ठही करे सेवा में समय ऐं शक्तियूं लॻायो। घर वेठे सभु भॼंदे उहे ढूंढंदा ईंदा। तव्हां घर वेठा हूंदव न ऐं तव्हां सिर्फ़ु बाबा खे यादि करे कर्म था करो त सभु तव्हांखे
तव्हां सां तव्हांखे ढूंढंदा ईंदा। ॾिसो हाणे बि अगरि तव्हां सां माण्हू मिलनि था, ॻाल्हाइनि था, त पहिरों जीअं असां सां मिलंदा हुआ, हाणे असां बाबा जी संतान आहियूं न, त हाणे असांजो मिलणु जुलणु, असां सां ॻाल्हाइणु मतिलबु हुननि खे कुझु प्राप्ति कराइणी आहे असांखे। हाणे असांखे पुराणे रीति न मिलणो आहे, भई मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजो फलानो आहे फलानो आहे। ये हिकु आत्मा आहे, मूंखे हिनखे प्राप्ति कराइणी आहे, हिनखे कुझु न कुझु ॾियणो आहे। ये मूंसां गॾु मिलण ई इन करे आई आहे छो जो हिनखे कुझु न कुझु खपे। कमज़ोरियुनि खे दूरि करण जो सहज साधन कहिड़ो आहे? जो कुझु संकल्प ईंदो आहे उहो बाप खे अर्पण करे ॾियो। असांखे कोई बि संकल्प अचे थो न, जीअं माण्हू हिक ॿिए खे चईंदा न, मूंखे ईअं वीचार अचे थो, ईअं संकल्प अचे थो, त कमज़ोरियुनि खे दूरि करण जो सहज साधन कहिड़ो आहे? जो कुझु संकल्प अचे थो असांखे उहो बाप अर्पण करे छॾियो। जो बि अचे उहो बाप खे साम्हूं रखंदे हुए ज़िम्मेवारी बाप खे ॾेई छॾियो, त स्वयं स्वतंत्र थी वेंदो। कोई बि संकल्प अचे ज़िम्मेवारी बाप खे ॾेई करे स्वयं स्वतंत्र थी वेंदो। सिर्फ़ु हिकु दृढ़ संकल्प रखो कि मां बाप जो आहियां, बाबा मुंहिंजो आहे। जॾहिं मुंहिंजो बाप आहे त मुंहिंजे जे मथां अधिकार हूंदो आहे न, अधिकारी स्वरूप में स्थित थींदा आहियो त अधीनता ऑटोमेटिकली ख़तम थी वेंदी। अगरि असां अधिकारी स्वरूप में, कि मां अधिकारी आत्मा आहियां, अधिकारी स्वरूप में स्थित थींदा हो त अधीनता, जो माया जे अधीन थी वेंदा आहियूं न असां, कोई बि संकल्प अचे, कोई बि ॻाल्हि अचे, पहिरों ई बाबा खे ॾेई छॾो, पहिरों ई बाबा खे ॾेई छॾो त माया जे अधीन थींदासीं न, ऑटोमेटिकली अधीनता निकिरी वेंदी। हर सेकेंड ये चेक करो कि अधिकारी स्टेज ते आहियां, मां अधिकारी स्टेज ते आहियां, विश्व जो मालिक, विश्व जो बालक आहियां, ये पक्को आहे न? विश्व जे मालिक जो बालक आहियां न मां, इहा पक्को आहे न? बाबा चवनि था। त हमेशह छा करो, माया जी जेकी अधीनता आहे उनखे ख़तमु करो। कीअं? सभु कुझु बाबा खे अर्पण करे छॾियो। पंहिंजो हर संकल्प, पंहिंजो हर कोई बि ॻाल्हि अचे थी, बाबा इहा ॻाल्हि हिकदमि बालक ठही वञे, त इहो पक्को आहे त बालक सो मालिक थी वेंदो। इहो पक्को आहे त बालक सो मालिक थी वेंदो। बालक सो मालिक कॾहिं थींदो? जॾहिं तव्हां सदा ई बालक रही करे बाबा खे हर बोझ, हर ज़िम्मेवारी ॾींदा वेंदव, त तव्हां बालक सो मालिक थी वेंदव। बाप समान सर्व शक्तियुनि जो अधिकार, मास्टर सर्व शक्तिवान आहियां। हिन स्मृति खे बार बार रिवाइज़ ऐं रियलाइज़ करो कि मां बाप समान सर्व शक्तियुनि जो अधिकारी आहियां, मास्टर सर्व शक्तिवान आहियां। हिन स्मृति खे बार बार रियलाइज़ करो, रिवाइज़ करो कि मां केरु आहियां? सर्व शक्तिवान जो ॿार आहियां, मास्टर सर्व शक्तिवान। मुंहिंजो पीउ केरु आहे? सर्व शक्तिवान। मां विश्व जे मालिक जो बालक आहियां, त सदा मास्टर सर्व शक्तिवान अनुभव कंदो। तीव्र पुरुषार्थ कॾहिं बि के कारण में थकंदा न आहिनि, कारण खे निवारण जे रूप में ॾींदे उहे अॻियां हलंदा रहंदा। ॾाढा लकी आहियो जो ब्राह्मण परिवार में ब्राह्मण ठहिण जी लॉटरी मिलंदी आहे। ॾाढा ई लकी आहियो जो ब्राह्मण परिवार में असांखे ब्राह्मण ठहिण जी लॉटरी मिलंदी आहे। ब्राह्मण परिवार, ॾिसो कोई तव्हांजे मोहल्ले में सभु अची सघंदा आहिनि बाबा जे घर, बाबा खे उन बाबा जी रीति यादि करे सघंदा आहिनि, मुरली सम्झ में ईंदी आहे सभिनि खे।
जेसि ताईं ख़ुदि खे आत्मा न सम्झनि, बाप खे बाप न सम्झनि, पवित्रता जी प्रतिज्ञा न करनि, तेसि ताईं ब्रह्मण त कहलाए न सघंदो। त तव्हांखे केॾी वॾी लॉटरी मिलंदी आहे न। बाक़ी ज्ञान, बाक़ी जॻह त सभु माण्हू वञी सघंदा आहिनि मंदरु टिकाणे, कोई मना न आहे, जो चाहे उहो वञी सघंदो आहे। लेकिन बाबा जी मुरली में केरु वञी सघंदो आहे? क्लास में बाबा मिलन केरु करे सघंदो आहे? बाबा जे घर बि माण्हू ईअं न घुमी सघंदा आहिनि। ईअं त हाणे ईअं प्रोग्राम थियनि था त विज़िटर्स ॿाहिरां ईंदा आहिनि, लेकिन पहिरियों थोरी अची, हाणे धीरे धीरे बि बंदि थी वेंदा। त असांखे ब्राह्मण परिवार में ब्राह्मण ठहिण जी बि लॉटरी मिली आहे। कोटनि में कोई खे इहा लॉटरी मिलंदी आहे। कुझु बि थिए, छा बि साम्हूं अचे, लेकिन असांखे रुकणो न आहे, हटणो न आहे, मंज़िल खे पाइणो ई आहे। इहे हिकु बल हिकु भरोसे जे आधार ते अवश्य पहुचंदो। कुझु बि थी वञे, असांखे बाबा खे छॾणो न आहे। बाबा जी मुरली न मिस करणी आहे, बाबा जी कोई धारणा मिस न करणी आहे। तॾहिं असां हिकु बल हिकु भरोसे जे आधार ते पंहिंजी मंज़िल ते अवश्य पहुची सघंदासीं, गैरेंटी आहे। दृढ़ संकल्प ॿारनि जो ऐं पहुचाइण बाप जो कमु। दृढ़ संकल्प ॿारनि जो आहे ऐं पहुचाइण बाप जो कमु आहे। सदा स्वयं के बाप सां गॾु रहण वारो आहियां, ईअं साथीपन जो अनुभव कंदा आहियो कि मां त आहियां ई बाबा जो। जॾहिं स्वयं सर्वशक्तिवान साथी ठही वियो त हुनजो परिणाम छा ॾेखारे मिलंदो? अगरि असांजो सर्वशक्तिवान बाबा असांजो साथी आहे त ऑलवेज विजयी। भक्ति में बि कोई विघ्न ईंदो आहे त छा चईंदा आहिनि, हिकु सेकेंड जो साथ ॾियो त विघ्न मुक्त थी वञो। लेकिन हाणे ज्ञान सां बाप जो सदा साथ, त जो बाप जा सदा साथी आहिनि सदा निर्विघ्न हूंदा। लेकिन हाणे ज्ञान सां बाप जो सदा ई साथ आहे। भक्ति मार्ग में त चईंदा आहिनि हिकु सेकेंड भॻवान जो साथ मिली वञे त विघ्न समाप्त थी वेंदा। हिते त सदा ई असां सां गॾु बाबा आहे, त जो बाप जा सदा साथी आहिनि उहे सदा ई निर्विघ्न हूंदा, ऐं जो निर्विघ्न हूंदा उहे सदा ई ख़ुशि रहंदा। विघ्न ख़ुशी खे गायब कंदो। अगरि मास्टर सर्वशक्तिवान बि विघ्ननि सां परेशान थिए त ॿिया वीचारा छा कंदा ॿुधायो? अगरि मास्टर सर्वशक्तिवान बि विघ्ननि सां परेशान थींदो त ॿिया वीचारनि जो छा हाल थींदो? त मास्टर सर्वशक्तिवान कभी भी परेशान न थी सघंदो। कंहिंजा संस्कार स्वभाव खे न ॾिसो, पंहिंजे अनादि स्वभाव संस्कार खे ॾिसो। बाप जे स्वभाव संस्कारनि खे ॾिसो। कंहिंजे बि स्वभाव संस्कारनि खे न ॾिसो। हिन दुनिया में केरु कहिड़ो आहे, छा आहे, सिर्फ़ु पंहिंजे अनादि स्वभाव संस्कारनि खे ॾिसो, बाप जे स्वभाव संस्कारनि खे ॾिसो, त सभु विघ्न समाप्त थी वेंदा। ॿुधंदे उहे बि न ॿुधो, ॿुधण जी आदत हूंदी त हिलंदव न। ॿुधंदे उहे बि उन ॾींहुं बाबा चई न, माया खे ॾिसंदे उहे बि न ॾिसंदा। ॿार जेका बाबा सां गॾु एॾा साथी बाबा खे ठाहिण वारा हूंदा, उहो माया खे ॾिसंदे उहे बि न ॾिसंदा, ॻाल्हियूं ॿुधंदे उहे बि न ॿुधंदा। त अहिड़ी असांखे आदत विझणी आहे, तॾहिं असां अंत समय पास विद ऑनर्स थी सघंदासीं। सभिनि खां सहज ॻाल्हि कहिड़ी आहे, जंहिंखे सम्झण सां सदा जे लाइ सहज मार्ग अनुभव थिए? कहिड़ी ॻाल्हि अहिड़ी आहे जंहिंखे असां सम्झूं, बाबा जे ज्ञान जे मार्ग में ॾाढो सहज रीति हली सघूं? उहा सहज ॻाल्हि आहे, सदा पंहिंजी ज़िम्मेवारी बाप खे ॾेई छॾो। जाते वेठा आहियो, जीअं वेठा आहियो, जो कुझु आहे सभु बाबा जो ई आहे।
हर ॻाल्हि बाबा खे ॾेई करे हलंदा हो त तव्हां सदा ई हिन ज्ञान मार्ग में सहज रीति हली सघंदा। ज़िम्मेवारी ॾियणु सहज आहे न। स्वयं खे हल्को करो त कॾहिं बि मार्ग मुश्किल न लॻंदो असांखे। स्वयं खे हल्को करो त कॾहिं बि मार्ग असांखे मुश्किल न लॻंदो। मुश्किल तॾहिं लॻंदो आहे जॾहिं थकिणो हूंदो आहे या उलझंदा आहियूं। असांखे मार्ग मुश्किल कॾहिं लॻंदो आहे जॾहिं असां थकंदा आहियूं या उलझंदा आहियूं। जॾहिं ज़िम्मेवारी ई बाप खे ॾेई छॾी त फ़रिश्ता थी विया न। फ़रिश्तो कॾहिं थकंदो? लेकिन इहे सहज ॻाल्हि न करे पाईंदा आहियो तॾहिं मुश्किल थी वेंदी आहे। ग़लती सां नंढी नंढी ज़िम्मेवारियुनि जो बोझ पंहिंजे मथां खणी वठंदा आहियो, हिन करे मुश्किल थी वेंदी आहे। त अॼु बाबा असांखे चवनि था अगरि तव्हांखे ज्ञान में सहज अॻियां वधिणो आहे त बालक ठही वञो। सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाईंदा वञो, बाबा खे ॾींदा वञो। त नंढी नंढी ॻाल्हियुनि खे, नंढी नंढी ज़िम्मेवारियुनि जो बोझ पंहिंजे मथां खणी वठंदा, इन करे मुश्किल थी वेंदो आहे। भक्ति में चईंदा हुया न, सभु करे ॾियो राम हवाले। भक्ति में चईंदा हुया सभु करे ॾियो राम हवाले। हाणे जॾहिं करण जो समय आयो आहे तॾहिं पंहिंजे हवाले छो कंदा आहियो? भक्ति में चईंदा हुया सभु करे ॾियो राम हवाले। त हाणे प्रैक्टिकल में असांखे परमात्मा राम हवाले करण जो समय आहे त पोइ हाणे छो पंहिंजे मथां बोझ खणी वेठो आहे? मुंहिंजो सुभाउ, मुंहिंजो संस्कार, इहे मुंहिंजो किथां आयो? अगरि मुंहिंजो ख़तमु त नष्टो मोहा थी वियो न। अगरि मुंहिंजो ख़तमु थी वियो त नष्टो मोह थी वियो। जॾहिं मोह नष्ट थी वियो त सदा स्मृति स्वरूप थी वेंदा न। बाबा चवनि था जॾहिं मोह नष्ट थी वेंदो, अगरि मोह आहे त असांखे कोई न कोई यादि ईंदो वेंदो। जॾहिं मोह नष्ट थी वियो त सदा केरु यादि रहंदो? बाबा ई बाबा यादि रहंदो वेंदो। त बाबा चवनि था मुंहिंजो सुभाउ, मुंहिंजो इहे बि बोझ न रखो। बाबा इहे सभु पंहिंजो सुभाउ संस्कार बि मुंहिंजो न आहे, सभु बाबा जो आहे। मुंहिंजो त बाबा आहे बसि। इहे मुंहिंजो किथां आयो? अगरि मुंहिंजो ख़तमु त नष्ट मोह थी वियो। जॾहिं मोह नष्ट थी वियो त सदा स्मृति स्वरूप। सभु कुझु बाप हवाले करण सां सदा ख़ुशि ऐं हल्का रहंदा। सभु कुझु बाप हवाले करण सां सदा ख़ुशि ऐं हल्का रहंदा। ॾियण में फ्राग दिलि ठहो। छा ॾियणो आहे? बाबा खे पंहिंजो पुराणो सुभाउ संस्कार, पंहिंजी सभु ज़िम्मेवारी, पंहिंजी ॻाल्हियूं ॾियो। इन में बि ॿार नथा ॾेई सघनि। त बाबा चवनि था ॾियण में फ्राग दिलि ठहो। अगरि पुराणो किचर पिटी रखी वठंदा हो त बीमारी थी वेंदी। बीमारी थी वेंदी। त ॾेई छॾो न, तव्हांजो कुझु आहे ई न। सभु कुझु बाबा खे ॾींदा वञो। निश्चय बुद्धि जी निशानी छा आहे? हाणे बाबा ॿियो इहे सभु प्रश्न बाबा खां ॿार प्रश्न पुछनि था। बाबा बि पुछनि था कि ॿार निश्चय बुद्धि जी निशानी छा आहे? जेके बाबा जे मथां निश्चय हूंदो उहो सदा छा रहंदो? निश्चिंत रहंदो। जो निश्चिंत हूंदा आहिनि न उहे हिकु रस में रहंदा आहिनि, कॾहिं डगमग न थींदा आहिनि, सदा अचल रहंदा। कुझु बि थिए सोचो न, छो छा में कॾहिं बि न अचो। सदा त्रिकालदर्शी ठही निश्चिंत रहो। छो छा कीअं कॾहिं किथे सभिनि सां मुक्त। सदा त्रिकालदर्शी ठही निश्चिंत रहो। हर कदम में कल्याण। असांजे हर संकल्प बोल कर्म में कल्याण आहे। छो जे असां कंहिंसां गॾु आहियूं? बाबा सां गॾु आहियूं। जे ॻाल्हि में अकल्याण बि ॾेखारे वेंदी उन में बि कल्याण समायल आहे। सिर्फ़ु अंतर्मुखी थी करे ॾिसो। अंतर्मुखी थी करे ॾिसो त हर ॻाल्हि में कल्याण ई कल्याण आहे। ब्रह्मणनि खे कॾहिं बि
ब्राह्मणनि जो कॾहिं बि अकल्याण न थी सघंदो आहे, छो जो कल्याणकारी बाप जो हथु पकड़ियो आहे न असां कल्याणकारी बाप जो हथु पकड़ियो आहे, इन करे असांजो कॾहिं बि अकल्याण न थी सघंदो आहे। अकल्याण खे बि उहो कल्याण में परिवर्तन करे ॾींदा। ॾिसो एॾी वॾी ज़िम्मेवारी, लेकिन बाबा एॾी वॾी ज़िम्मेवारी बि असांखे कॾहिं निभाए असां सां कॾहिं थींदो जॾहिं असां बाबा जो हथु पूरी रीति पकड़ियो छॾियो, जॾहिं असां बाबा जो पूरी रीति बालक ठही करे हलंदासीं त बाबा चवनि था अकल्याण खे बि कल्याण में परिवर्तन करे ॾींदमि। बाबा ड्रामा खां त परिवर्तन न करे सघंदा, बाबा चईंदा न मां ड्रामे जे बंधन में मां बि बंधल आहियां, लेकिन बाबा अकल्याण जी सीन के कल्याण में अवश्य परिवर्तन करे सघंदा आहिनि। इन करे सदा निश्चिंत रहो, सभी सदा संतुष्ट आहियो। सदा संतुष्ट रहण वारा ही बाप जे समीप रही सघंदा आहिनि। सभी सदा संतुष्ट, जो संतुष्ट हूंदो उनजो ई बुद्धि योग बाबा सां लॻल रहंदो। संतुष्ट सदा संतुष्ट सदा बाप जे समीप लाहींदी। न त ॾिसो अगरि असां संतुष्ट न रहंदासीं पंहिंजे जीवन सां त बाबा खे चईंदासीं बाबा ईअं बि न थियो, ईअं बि न थियो, मां तव्हांखे चयो हीअं थिए, सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाए करे जीवन में जो बि थिए थो न हुन में संतुष्ट रहो। संतुष्टता सां ई बाप जे नज़दीक ईंदा। समीप लाइण जो साधन कहिड़ो आहे? संतुष्टता। संतुष्टता न त सदा बाप खां परे ई रहंदो। जो कुझु थींदो आहे न उनखे बीती सो बीती कंदे परखण जी शक्ति सां परखंदे हुए हलंदा हलो त सदा ई संतुष्ट रहंदो। पंहिंजी प्राप्त की हुए खज़ाने खे सदैव चेक कंदा वञो कि केतिरो खज़ानो ॿियो कहिड़ो खज़ानो जमा आहे। हाणे बाबा चवनि था संतुष्टता कीअं ईंदी असांजे जीवन में कि पाण वटि जो असांखे खज़ाना मिलिया आहिनि उनखे चेक कंदा वञो केतिरो खज़ानो जमा थींदो वियो आहे ऐं अञा कहिड़े खज़ानो अञा ताईं जमा न आहे। समय भी वॾे सां वॾो खज़ानो आहे, ज्ञान भी खज़ानो आहे। बाबा चवनि था समय भी सभिनि खां वॾे ते वॾो खज़ानो आहे, ज्ञान भी खज़ानो आहे, शक्तियूं दिव्य गुण। जॾहिं खां तव्हां ज्ञान में आया आहियो न तॾहिं खां तव्हां में छा परिवर्तन आयो आहे। अंतर्मुखी थी करे ॾिसो छा तव्हांखे प्राप्ति थी आहे। सभु कुझु असां बाबा खे ॾेई छॾियो था। हाणे जेका गुण आहिनि तव्हां में, संस्कार जेका बि बदिली थिया आहिनि, जेकी बि विशेषतायूं उहे बि बाबा जी आहिनि। उन्हनि में बि मुंहिंजो न सोचो, ईअं न सोचो हा मूं में इहे पहिरों खां ई हुयो, न सभु कुझु ॾेई छॾियो न त जेको तव्हां में पहिरों गुण ऐं विशेषता हूंदी उहो बि असां कल्प पहिरों बाबा खां वरिती हूंदी वर्ष, उहो बि त बाबा जी आहिनि। त मुंहिंजो कुझु आहे ई न, सभु बाबा जो आहे। त बाबा सां असांखे कहिड़ो खज़ानो प्राप्त थियो आहे चेक करो। बाबा चवंदा समय बि वॾे खां वॾो खज़ानो आहे। हाणे ॾिसो पहिरों असांजो समय केॾो फालतू वेंदो हुयो, हाणे असांखे समय जीअं असां बाबा जा ठहींदा आहियूं त समय बि बचंदो आहे। बाबा जी ज्ञान योग असां करे सघूं त समय बि सभिनि खां वॾो खज़ानो, ज्ञान बि सभिनि खां वॾो खज़ानो, शक्तियूं दिव्य गुण बि खज़ाना आहिनि। त सभी खज़ाना जमा आहिनि तॾहिं संपन्न चईंदासीं। जॾहिं असां में सभु खज़ाना जमा थी वेंदा तॾहिं संपन्न चईंदासीं। सभु आहे हिन में बि संतुष्ट न रहणो आहे, लेकिन एतिरो आहे जो स्वयं बि खाई सघूं, ॿियनि खे बि संपन्न ठाहे सघूं। जंहिं रूप सां हुन वटि कमी हूंदी उन रूप में माया ईंदी। अगरि असांखे जहिड़े बि खज़ाने में कमी आहे न त हुन रूप में माया ईंदी। सम्झो अगरि असां में गुणनि जी कमी आहे त सम्झो असां में अगरि गुणनि जी कमी आहे त असांखे कंहिं न कंहिं अवगुण जे कारण असां में इहा अची वेंदी, माया अची वेंदी।
त बाबा चवनि था कि चेक करो सभु खज़ाननि सां भरपूर आहियो। जे बि खज़ाने जी कमी हूंदी हुन रूप में माया ईंदी, छो जी माया ॾाढी ई चतुर आहे, छो जी माया ॾाढी ई चतुर आहे। इन करे सर्व खज़ाननि खे जमा कंदा वञो, ख़ाली न थियणो। त अॼु बाबा असांखे घड़ी घड़ी छा था चवनि कि हिकु त बालक ठही वञो। पहिरियों बाबा चई चकर लॻायो, बाबा चई बालक ठही वञो, त ही असां जीवन में सदा ई विजयी थी सघंदा आहियूं, निश्चय बुद्धि निश्चिंत रही सघंदा आहियूं, संतुष्टा जे गुण सां बाबा जे समीप रही सघंदा आहियूं। बि बाबा चई पंहिंजी जेका बि मां तव्हांखे खज़ाना ॾिना आहिनि उहो चेक करो, सभिनि में भरपूर आहियो, एतिरा भरपूर आहियो कि ख़ुदि बि खाई सघो, ॿियनि खे बि बांटे सघो। जहिड़े बि खज़ाने में कमी हूंदी उन रूप में माया ईंदी, छो जी माया ॾाढी ई चतुर आहे। इन करे बाबा चवनि था चेक करो सर्व खज़ाननि खे जमा कयो आहे, किथे ख़ाली त न आहियूं। ज्ञान गुण शक्तियूं श्वास समय सभु सफ़ल करो, वेस्ट न करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति। ओम शांति।